नामी गिरामी मशहूर आर्टिस्ट है जो इन वक्त सिंध के घर घर घिटी घिटी में अवां के उन जो आवाज़ ॿुधण में ईंदो जेके किंग ऑफ सिंध जो लक़ब हिन वक्त ॾिनो वियो आहे तमामु सुठो असांजो रागी भाउ बहितरीन कलाकार ऐं हिकिड़ो सुठो दोस्त भी तो अवां सभिनी जी भरपूर तालियुनि में आप इस्तक़बाल करो उस आर्टिस्ट का क्लैपिंग आप देखें बहुत अच्छे तरीके से हमारे वो मेहमान हैं और बहुत अच्छे तरीके से हम वेलकम करेंगे तो असांजे सिंध जो नामी गिरामी तमाम वॾो ऐं तमामु बहितरीन गुलकार हिन वक़्तु अची रहियो आहे अवां जी भरपूर तालियुनि में मुमताज़ मोलाई शो में प्यार कंदा आहिनि अवां जी अलाह साईं इज़त कई आहे हर जाइ ते अवां खे ॿुधो वञे थो ॾिठो वञे थो ऐं हर शादी पार्टी मुख़्तलिफ़ इवेंट्स में मुमताज़ मोलाई खे मुख़्तलिफ़ दावतूं आहिनि त अवां जी वॾी महिरबानी आहे छो तव्हां असांजे हिन शो में आया आहियो ऐं वेलकम चवां थो कैके जे तरफ़ां बि पंहिंजे तरफ़ां बि होजवालो में त कीअं थो महसूसु थिए होजवालो जे हिन ऑडियंस में हिन आवाम जे साम्हूं बीही करे अवां खे मूंखे तमामु ख़ुशी थी रही आहे हमेशह ई होजवालो प्रोग्राम में आर्टिस्ट के मौक़ो ॾिनो वेंदो आहे अॼु इन करे वधीक ख़ुशी आहे हिन प्रोग्राम अॼु तव्हांजे प्यारे भाउ वटि आहे ऐं तव्हांजो मां ख़ुदि फैन आहियां वॾी महिरबानी सभिनी जी के जीअं सत जी असांजे ॿार जेके भी प्रोग्राम ऑर्गेनाइज कर रहे हैं जेके भी आहिनि सभिनी जी वॾी वॾी महिरबानी बड़ी मेहरबानी हिन वक्त असां मुमताज़ मोलाई जो कलाम ॿुधूं था ऐं उन खां पोइ वरी उन्हनि सां गुफ़्तगू बि कयूं था त पोइ हिन वक़्तु असांखे कलाम ॿुधायो अवां जा काफ़ी फैन हिते बि मौजूदु आहिनि तव्हांजे नाले खणण सां ई हिते जेतिरी क्लैपिंग थी जेतिरा हुजरा त तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी अवां सां माण्हू प्यार कनि था
शौक रखो पर हमने सिर्फ जिंदगी में कबूतर का शौक किया ॾाढो सुठो असांजो मुमताज़ मोलाई ऐं हिन वक़्तु ॾिसो था असां माण्हू प्यार कनि था जंहिंसां माण्हू प्यार कनि ऐं जंहिंखे माण्हू लाइक कनि उनजो ई दौरु आहे अॼु माशा मुमताज़ मोलाई जो दौरु आहे त अॼु तव्हां ही कलाम कंहिंजी शाइरी हुई मुमताज़ चोलड़ी मां ख़ूबसूरत शायर आहे मुमताज़ मोलाई जो पंहिंजो पसंदीदा शाइर केरु आहे मुंहिंजा शाइर सभु मुंहिंजा पसंदीदा शाइर आहिनि जिन खे मां ॻाईंदो आहियां सभु सुठा ई आहिनि हिकिड़ो कलाम तव्हां लिखियो हुयो उहो मूंखे ॾाढो सुठो लॻो हिकिड़ो कलाम तव्हां लिखियो ऐं शमन बि ॾाढी ॻायो रेशम रेशम पोइ तव्हां पाण बि शाइरी कई ऐं अचानक अहिड़ी शाइरी ऐं शाइर खां पोइ वरी मुमताज़ मोलाई पाण एंट्री हई आहे कलामनि जी दुनिया राग जी दुनिया में इहो वरी हिकिड़ो अजीब सफ़र हुयो इहो करे डिस्कस कबो वक़्त जो घटि आहे पर हिन वक़्तु माना तव्हांखे ॿुधणो बि आहे तव्हांजो ॿियो बि मां चाहियां थो त कलाम ॿुधिजे त पोइ हिन वक़्तु माना मुमताज़ मोलाई असांखे ॿियो कहिड़ो कलाम ॿुधाईंदो तमामु ख़ूबसूरत गीत आहे यूसुफ चाचड़ जी शाइरी आहे इनशाअल्लाह ज़रूरु अव्हांखे पसंदि ईंदी माशाअल्लाह हिन वक़्तु अव्हां जा जेके कुझु कलाम हिट थियनि पिया ॾाढा हिट थिया आहिनि ऐं जिथे जिथे बि इहा शौक़ कंहिंजी महसूसु थिए तव्हांखे अलहमदिल्ला ये मालिक जा करम आहिनि दोस्तनि चङी तरह जी दुआऊं आहिनि अलाह जो करम आहे जेको कुझु आहियां सभिनी जे दुआनि सां आहियां जाम तकिड़ो नाचीज़ माण्हू आहियां ये मौला जो ई करम आहे तव्हां दोस्तनि जी दुआऊं आहिनि बिल्कुलु त पोइ हिन वक़्तु असां ॿियो कलाम ॿुधूं बिल्कुलु खबर के की दिल थी खबर के की दिल थी सुनाना न खोती पूछना न खोती मिलना न खोती पूछना न खोती की दिल थी अयो कोई खबर के की दिल थी अयो कोई खबर के की दिल थी सुनाना न खोती पूछना न खोती मिलना न खोती पूछना न खोती की दिल थी अयो कोई खबर के की दिल थी सच्ची दिल थी
सहेली माँ क्या मोहब्बत यही थी सजन न खोती पूछन न खोती मिलन न खोती पूछन न खोती रुकी दिल गई खबर के भी पकी दिल गई पकी दिल गई पकी दिल गई पकी दिल गई मुमताज मोलाई आहे जो उनखे बर्दाश्त करे थो माफ़ करे थो पुछण में नथो अचेसि ॾिसण में नथो अचेसि असां माण्हू हुजे त FIR कंदा एॾी पकाई ॾींदी आहे एॾी फकी थी थींदी आहे ॾाढो सुठो कलाम हीउ कलाम बहितरीनु कलाम हुयो तव्हांजो ऐं तव्हां असां सां गॾु आहियो असांजे शो में आहियो मुमताज मोलाई तव्हां बिल्कुलु बिज़ी हूंदो काफ़ी टाइम कढी तव्हां असांखे शो कयो वॾी महिरबानी तव्हांजी ऐं मां चाहींदुसि त मुंहिंजे महिमान खे कुझु गिफ्ट ॾियो ज़रूरत मोलाई मुमताज खे पसंदि न आहे पर असां पंहिंजो प्यार ऐं पंहिंजो असां रवायत बरक़रार रखंदा आहियूं सुरहान जी तरफ़ां स्पेशल गिफ्ट ॾियो ऐं सुपर स्टार जे तरफ़ां स्पेशल गिफ्ट एडेक्स जे तरफ़ां स्पेशल गिफ्ट ऐं अब्दुल्ला बिल्डर जे तरफ़ां ईद जो बि स्पेशल गिफ्ट ॾियो मुंहिंजे हिन भाउ खे ऐं तव्हांखे बेबीज़ आहिनि तव्हांजो नंढो पुटु आहे तव्हांखे नंढड़े पुट जे लाइ मां चवंदुसि त रिफ्रेश तव्हांजी तरफ़ां भाई साइकिल बि मुमताज मोलाई खे ॾिनी वई ताकी पंहिंजे पुट खे ॿुधाए ख़बर पए नंढे खे त मुमताज मोलाई होज माहौल में आयो हुयो ऐं हुतां नंढे खे साइकिल ॾिनी आहे तो अवां मुख़्तलिफ़ ॿिया बि गिफ्ट्स ॾिना पिया आहिनि गिफ्ट ॾियो ऐं हेॾा पंहिंजो सुभाणे जा सभिनी गिफ्ट्स मां जेके बि असांजे टाइम में असांजे महिमान खे ॾियो तव्हां वॾी महिरबानी तव्हां असांजे शो में आहियो